अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा रस बालाजी खान हाणे भावल खान के मारे छॾींदो। छा जबल खान आख़िरकार पंहिंजे भाउ खे रस बालाजी खान जे चंबे मां आज़ाद कराईंदो। छा रस शाहनवाज़ रस बालाजी खान के धमकी ॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट ईंदी न ॾिठी ऐं छो ॾिठी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो खे आख़िर तक ॾिसणा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वजह बैलेंस न करंदो काफ़ी असांजो सलाह थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट करण वक़्तु हलो था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो रस बालाजी खान जेको हवाल खान के साफ़ चई छॾींदी जेसीं ताईं तो वारो बा जबल जेको आहे मिंठार मुंहिंजे हवाले नथो करे तेसीं ताईं मां सुख जो साह न खणंदुसि ऐं जेसीं ताईं तोखे कोटींदो रहंदुसि। हवाल खान चवंदो त रस बालाजी खान तोखे मोकला जेको करणो थी कर वञ, छो मुंहिंजो भाउ बि अहिड़ो ज़िद्दी आहे जो तो उहो मारे ऐं तोखे दफ़न करे उन खां बाद मूंखे आज़ाद कराईंदो। रस बालाजी खान चवंदो त हवाल खान तूं इहो आसिरो लाहे छॾिया त हू जेको आहे तोखे हितां आज़ाद कराईंदो ऐं हू कॾहिं बि तोखां हिते आज़ाद नथो कराए सघे, छो जो हिते रस बालाजी खान जी क़ैद खानो आहे। हवाल खान चवंदो त रस बालाजी खान तूं इहो ग़लति बि करी, तोखे ईअं न करणु घुरिजे ऐं तोखे जेको आहे मूंसां ज़ुल्म थियण न घुरिजे। अगरि जेकर तो मूंखे आज़ाद न कयो त पोइ ॿी सूरत में जबल खान तो मथां हमलो बि करे सघे थो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो जबल खान जेको आहे शोभा खान खे साफ़ चई छॾींदो त मां हाणे वधीक बर्दाश्त नथो करे सघां, बसि तमामु जल्द मां पंहिंजे भाउ भावल खान खे आज़ाद कराए ऐं रस बालाजी खान जे हवेली मथां हमलो करे ऐं उनखे पूरो करे ऐं हुतां पंहिंजे भाउ खे आज़ाद कराईंदुसि। शोभा खान चवंदो जबल खान तोखे ईअं तकड़ करणु न घुरिजे, बसि तमामु जल्द जेको आहे उन सां ॻाल्हाईंदुसि त जीअं हू तुंहिंजे भाउ खे आज़ाद करे। अगरि जेकर हुन तुंहिंजे भाउ खे आज़ाद न कयो त पोइ मां बि हर हाल में तोसां गॾु आहियां ऐं मां तुंहिंजो साथ ॾींदुसि ऐं पोइ रस बालाजी खान जी हवेली मथां हमलो करे ऐं हुतां जेको आहे भावल खान खे आज़ाद करे ईंदासीं। जबल खान चवंदो हा शोभा खान तूं सही पियो चवीं, जेसीं ताईं मुंहिंजो भाउ भावल खान आज़ाद नथो थिए जेसीं ताईं मां सुख जो साह न खणंदुसि ऐं उन कमीने खे मारे मां पंहिंजे भाउ खे आज़ाद कराईंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो मल्हार जेको आहे चाचे मिठल सां ॻाल्हाईंदो। चाचे मिठल खे चवंदो त भले तूं पंहिंजी धीउ जो संग मूंखे न ॾे, मल्हार तूं मूंसां नाराज़ न थिए, अगरि जेकर तूं ईअं ई मूंसां नाराज़ थींदे पोइ मूंखे बि ॾुख थींदो। मिठल खान चवंदो मल्हार हाणे तुंहिंजा ऐं मुंहिंजा रिश्ता ख़तम थी चुका आहिनि, तूं मूं ॾे अच न मां तो ॾे अचां। दोस्तों उमीद है कहाणी ईंदी आहे खे पसंदि असांखे ॾींदा। हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं कि न ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।